करमपुर बरसान नापरकोट थाने जे अदाकोट मुरादरी बजाणी में बजाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि जाड़ो बजाणी ऐं लो बजाणी धुरनि में हलंदड़ पुराणो खूनी तकरार ॿीहर भड़की पियो आहे। धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। मिलियल ॼाण मूजिबि लव बजाणी धुर जे हथियारबंदनि हमलो करे जाड़ो बजाणी धुर जे ॼाम पुट सूमार बजाणी खे क़तल करे छॾियो, जॾहिं त दिलमुराद बजाणी ऐं सोबो बजाणी जे ज़ख़्मी थियण जा पिणु इतला आहिनि। ॿिए तरफ़ फौती जो लाश ऐं ज़ख़्मी वाक़े वारे हंधि पियल आहिनि। धुरनि में वक़्फ़े सां फायरिंग ऐं छिकताण जो सिलसिलो जारी आहे। इतला बावजूदि हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती, जॾहिं त वधीक खूनारेज़ी जो इम्कान आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।